साईं मुंहिंजा हिन हवाले सां सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त असांजे हिकु लाड़काणो सिंध असांजो घरु आहे, ठीकु आहे न। उन में असांजा महिमान अचनि था जंहिंखे असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उन्हनि खे इनवाइट कयो आहे, जेके हू अचनि था ऐं इंशा अल्लाह ताला उन जे लाइ तमामु जीअं पोयों 27 डिसेंबर असां गुज़ारींदा आहियूं, हिन वारे हिन मनहूस ॾींहं ते असां इंशा अल्लाह ताला अञा वधीक माना पार्टी पंहिंजूं कोशिशूं रखियूं आहिनि, फुल प्रूफ जेका सिक्योरिटी प्लान आहिनि उन खां बाद जेको आहे सो पूरे पाकिस्तान में जियाला पहुचंदा इंशा अल्लाह ताला अज़ीज़। एतिरो क्राउड हूंदो जो माना सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो PDM असांजी इतिहादी आहे, पर इंशा अल्लाह ताला उन्हनि खे सिर्फ़ु उन्हनि जा उहे जेके उन्हनि जा अॻुवान आहिनि सिर्फ़ु उहे पाण ईंदा इंशा अल्लाह। उन्हनि जे कारकुननि खे का तकलीफ़ न ॾींदासीं, छो जो असां पाण में ई जियल एतिरा हूंदासीं जो अल्लाह ख़ैर कंदो इंशा अल्लाह ताला। मोहतरमा जो मज़ार वारो जो ग्राउंड आहे इहो अंदरि ऐं ॿाहिरि फुल हूंदो इंशा अल्लाह, ऐं हे हिकिड़ो तारीख़ी 27 डिसेंबर जो जलसो हूंदो। अच्छा, मूंखे तमामु घणी ख़ुशी बि आहे ऐं ओतिरो ई मां फ़िक्रमंद बि आहियां, ठीकु आहे। त असांजी पार्टी असांजी लीडरशिप असांजे पाकिस्तान जा एक्स प्रेसिडेंट मर्द मुजाहिद जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चेयरमैन यंग नौजवान क़यादत जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उन खां बाद असांजा मान वारी भेण असांजी ऐं लेडीज़ विंग सिंध जी सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्करनि जी जेका जान आहे अदी फरियाल टारपुर साहिबा, ऐं उन खां बाद असांजा निसार खोड़ो साहब सवाइ सिंध पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सदर आहिनि, सोहेल अनवर सियाल साहब, असांजा तारिक अनवर सियाल साहब, ठीकु आहे। ऐं उन खां बाद असांजी ॿी जमील अहमद सुमरो साहब, साईं ख़ुर्शीद अहमद जुनेर साहब आहिनि, एजाज़ अहमद लेगारी साहब आहिनि, पूरी क़यादत जो मां निहायत थोराइतो आहियां, उन्हनि जा वॾा एहसान आहिनि। असांजी इहा ई असांजी वॾी ॻाल्हि आहे जो असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिसो आहियूं, पर जेकॾहिं इहा ई वॾी ख़ुशनसीबी आहे, पर उन खां वधीक ख़ुशनसीबी इहा आहे जो उन्हनि यादि कयो, क़दुरु कयो असां नौजवाननि जो, उन नौजवान खिलाड़ियूं ऐं असांखे ज़िमेवारी ॾिनो। इंशा अल्लाह ताला अज़ीज़ असां पंहिंजी इहा जानी ऐं माली तरीक़े सां पंहिंजी ज़िमेवारी निभाईंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला अज़ीज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उहे ॾींहं आहिनि जेको मोहतरमा फरमायो हो त असां जेकर खंबे खे ॿीहर ॾींदासीं उहो बि खटाईंदो इंशा अल्लाह ताला। हिन नई क़यादत उहे ई ॾींहं वापसि आणींदी ऐं वरी बि इंशा अल्लाह हिन 27 डिसेंबर हे उन मनहूस हुकूमत ऐं जी बि पिछाड़ी आहे ऐं इंशा अल्लाह ताला हिन साल 2020 जंहिंमें वबाउनि जो दौरु हुयो, बलाउनि जो दौरु हुयो, हिकिड़े नाअहल हुक्मरान जो दौरु हुयो, इन्हनि सभिनीनि खे जेको हिन महिल 27 डिसेंबर हे अचे थी इंशा अल्लाह ताला अज़ीज़ इहो समुंड हिन जी इहा सोनामी धोनामी असां इंशा अल्लाह गुम करे छॾींदासीं। वॾी महिरबानी।